चौपाई माल वारे खाते थरपारकर जे डिप्टी डायरेक्टर हाकिम अली जलवानी चयो आहे त लाइव स्टॉक जो शोबो मुल्क तोड़े सूबे जे तरक्की में किरंगे जी हडी जी हैसियत रखे थो। जेकॾहिं इहो ज़रूरी थी पियो आहे त खाते खे जदीद दौर जे चैलेंजनि खे मुंहुं ॾियण ऐं मालबंदनि खे वधीक फ़ाइदो ॾियण लाइ जदीद टेक्नोलॉजी सां लेस करे खाते खे वधीक सघारो बणाइजे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन अॼु खाते जे कमेटी रूम में लाइव स्टॉक खाते पारां फूड एंड एग्रीकल्चर ऑर्गेनाइज़ेशन जे सहकार सां खाते जे वेटनरी डॉक्टरनि ऐं अमले में इलाज करण जे ज़रूरी औज़ारनि ऐं सामान ते मुश्तमिल किटूं विरहाइण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे हुन वधीक चयो त मुल्क ऐं सिंध में गोश्त ऐं खीर जी पैदावार वधाइण थरपारकर जी ॾुखी हालतुनि में जानवरनि जी पालना खे उजागर करण खीर ऐं गोश्त जी पैदावार वधाइण समेत ॿियनि केतिरनि ई मुख़्तलिफ़ रिथाउनि ते कमु कयो पियो वञे। हुन चयो त पहिरें मरहले में थरपारकर ज़िले जे 3 तालुक़नि डीपलो इस्लामकोट ऐं मिठी खे हथ में खंयो वियो आहे, जिते FAO जे सहकार सां वेटनरी डॉक्टरनि ऐं अमले खे माल जे इलाज जे जदीद औज़ारनि ऐं सामान ते ॿधल किटूं ॾिनियूं वयूं आहिनि, जेके मथे ॼाणायल तालुक़नि में माल खे मुफ़्त में टीका हणी रहिया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।